साईं में एक कहानी है चोर बादशाह राकू जादूगर हिक कारे देव जी। उम्मीद कयूं दोस्तों हीअ कहानी तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदी। जे 5 मिंट पंहिंजा सीड़ाए ॿुधंदव त तव्हांखे मज़ो ईंदो ऐं असांखे बि लुत्फ़ थींदो। हंधि उहो ई सड़े जाथे बाहि बरे। चोर बादशाह कहाणी जो पार्ट नंबर 3। जॾहिं जग्गू पंहिंजे हिसाब सां जानब जे मुल्क खे राकू जादूगर खां आज़ादु करण लाइ निकिरी पवंदो आहे। हकील होकारींदो पंहिंजे हिसाब सां ॿी बादशाही में जे पुॼंदो आहे। उते हिकु नामी गिरामी चोर हूंदो आहे जेको माण्हुनि जूं क़ीमती शयूं चोराए वेंदो आहे, पर उनखे का बि ख़बर न पवंदी आहे त केरु आहे काथों जो आहे। उन मुल्क खे माण्हुनि खे आज़ादु करे ऐं वरी अॻिते वधंदो आहे। वरी कीअं ॿी बादशाही में पुॼंदो आहे। उते हिकु बादशाह जो पुटु बीमार हूंदो आहे। उन लाइ हिकु बादशाह जे चाचे वटां गुलाब जो गुलु चोराए ऐं उनजे पुट जो इलाजु थी वेंदो आहे ऐं उहो बि चङो भलो थी वेंदो आहे। ऐं अचे 3 बादशाही में पुॼंदो आहे। उन मुल्क ते माना की का शइ अहिड़ो को मसइलो न हूंदो आहे, पर कंहिं सुवारी ते चढ़ी शहर जो सैर सफ़र करण लाइ निकिरंदो आहे त हिक अचे घर जे आॾो हुजूम लॻो पियो हूंदो आहे माण्हुनि जो। हाणे हितां कहाणी अॻिते ॿुधाईंदासीं। जॾहिं पंहिंजे हिसाब सां उते कलसूम जी ख़बर पवंदी अथनि त माना की हिकु जादूगरी जेकी आहे सो कलसूम जा वार जादू जे ज़रिए गुम करे छॾिया अथई ऐं उहो पंहिंजे हिसाब सां हिकु अंधे खूह वटि उनजो लाल रखियलु आहे। उहो जे अगरि उन कलसूम जे मथे ते घुमायो वेंदो त उन जा वार सही सलामत थी वेंदा। पंहिंजे हिसाब सां जग्गू हाणे उनखे चोरण लाइ हकले होकारे उन खूह अंधे ते रवानो थी पियो। वञे उन खूह ते ॾिसे त बाक़ाए जादूअ जा 2 पुतला तलवारूं खणी उन खूह जो पेरो पिया था ॾियनि। अदा हिन जग्गूअ पंहिंजे हिसाब सां सोचियो त भणा अंदरि माना की महसूसु थिए पियो त माना कंहिं शइ जो शींहं जी गजगोड़ जीअं हूंदी आहे उन वांगुरु महसूसु पियो थिए। माना की अंदरि उन मतिलबु त मोतीअ जी हिकु नांग पेरो पियो ॾिए ऐं मथां वरी 2 पुतला जेका हुया सो उहे तलवारूं खणी जादूअ जा उहे पेरो पिया ॾियनि। जीअं जग्गूअ जी माना हुननि खे बदबू पई त ऑटोमेटिक हवाई में तलवारूं हलाइण चालू कयनि। हाणे जग्गू इन सोच में पइजी रहियो त बहरहाल हाणे हिननि खां इहो जादूगरी वारो मोती कीअं हासिलु कयां। इन परेशान टेंशन में हली हली हिकु जग्गूअ खे ॻाल्हि सम्झ में अचे वई। जग्गू पाइते मोटी ऐं पंहिंजे हिसाब सां बाज़ार में वियो। माना की जग्गू हिकु अहिड़ो दुकानु ॾिठो हुजे जंहिंमें मतिलबु त हर शइ खपे पई, हर जानवर उन वटि मौजूदु हुजे जेको मतिलबु खपाए पियो। जग्गू पंहिंजे हिसाब सां ॾिठो त भोला बांदर ऐं कुझु मछियूं जेकियूं कावनि में बंदि हूंदियूं आहिनि रंगीन रंगीन उहे बि हुजनि ऐं तोता मैना वग़ैरह ॿिया बि जानवर मतिलबु त जाम हुजनि ऐं उन्हनि में हिकु नोर बि हुयो। ऐं जग्गू सिधो सो वञी हिकु ख़ूबसूरत नोर हुयो ऐं उहो हुनखे वणी वियो। अची हुन दुकानदारे खां उहो ख़रीद कयईं। अदा दुकानदारे खां पंहिंजा पैसा हिसाब किताब ॾेई उन नोर खे पंहिंजे हिसाब सां ख़रीद करे उन में रसो विझी ऐं जग्गू गिलणारी कई। पर को हू नोर जेको हुयो सो धारियल हुयो। टप ॾेई जग्गूअ जे कुल्हे ते चढ़ी वेही रहियो। उन महिल जग्गूअ सोचियो त बणा हीउ त को धालड़ो आहे, सो बहरहाल हीउ मुंहिंजे कम जो आहे। अजा थोरी विथी करे उन दुकान खां अॻिते किरास थी हलियो त जग्गू एतिरे में हिनखे चवणु लॻो, अगरि जे मुंहिंजो हिकिड़ो तूं कमु कंदे त पोइ तूं मां सचा दोस्त थी वेंदासीं। एतिरे में ईअं सम्झ में आयो ॼण उहो हिन जी ॿोली सम्झे पियो उहो नोर। ऐं एतिरे में हिकु अंधु बि लोॾण लॻो ऐं ॾंदनि सां करकाट बि करणु लॻो। हिनखे सम्झ में आहे त ज़रूरु हीअ इंसानी ॿोली सम्झे थो। ऐं जग्गू अहिड़ो शख़्स हुयो जेको इहो महसूसु कंदो त माना जानवर जेका बि न इंसानी ॿोलीअ खे सम्झंदा आहिनि बहरहाल ॻाल्हाए न सघंदा आहिनि। अदा जग्गू पंहिंजे हिसाब सां हिनखे सॼी तेर पितर ॻाल्हि सम्झणु लॻो। एतिरे में चवणु लॻुसि, अगरि जे हिकिड़ो तूं कमु करें त पोइ बहरहाल तूं मुंहिंजो दोस्त ऐं मां तुंहिंजो सचो दोस्त थी वेंदासीं। माना की चईं त हिकु कलसूम छोकिरी आहे, उन जा हिकु जादूगरीअ ज़ालिम उन जा वार गुम करे छॾिया आहिनि। हाणे बहरहाल हीअ ॻाल्हि आहे त हिन जो जेको बुटो खूह आहे इन में अंदरि आहे मोती रखियलु। हाणे इन ते आहे हिकु नांग, उहो हुनजो पेरो ॾिए थो। मथां 2 हिकिड़ा जादू जा पुतला आहिनि उहे तलवारूं खणी पेरो था ॾियनि। बहरहाल मां महसूसु कयां थो त जादू जा पुतला सिर्फ़ु माण्हूअ खे रोकींदा, सो तोखे कोन रोकींदा। बाक़ी अंदरि त बहरहाल तूं नांग तोखां टिजंदो आहे, छो त तूं नोर ऐं नांग जो पाण में आपस जो टकिरो हूंदो आहे। सो बहरहाल इहा ॻाल्हि आहे। हाणे तूं ई वञी सघीं थो ऐं उहो मोती पंहिंजे वात में खणी ॿाहिरि कढी सघीं थो ऐं हुन जादूगरीअ खे ख़तमु बि करे सघूं था ऐं हुन कलसूम जा वार बि वापसि अची सघनि था। एतिरी जी हेल्प करें सो बहरहाल तूं मुंहिंजो सचो पोइ दोस्त आहे। एतिरे में ईअं जग्गूअ खे महसूसु थियो त माना की हुन कंधु बि लोॾायो ऐं ॾंदनि सां करकाट बि करणु लॻो ऐं चवणु लॻो त मां इन कम लाइ तयारु आहियां। अदा जग्गूअ जॾहिं हिनखे पंहिंजे हिसाब सां महसूसु कयो त जग्गूअ खे ॾाढी ख़ुशी थी। हकले होकारे सिधो सो उन्हनि जे अॻियो खूह जे अॻियां ऐं पुतलनि जे अॻियां बीह रहियो। हाणे मतिलबु त हिन जी महसूसु थी उन्हनि खे बदबू
पुतलनि खे त ऑटोमेटिक हवा में उन्हनि तलवारूं हलाइण चालू कयूं। पर जग्गू जे अॻिते वधे हा त शायदि हू उन सां मुक़ाबिलो बि कई न, पर ही पोइते बीह रहियो। अत हिन पंहिंजे हिसाब सां उन नोर में रसो ॿधी ऐं हिन खे चयो त तूं वञ। पंहिंजे हिसाब सां हीअ नोड़ी घिसकणु बंदि कंदी। मां महसूसु कंदुमि त मन तूं खूह जे तरे में पुॼी वई, ऐं जंहिंमहिल बि तूं उहो जॻह मोती जेको आहे वात में विझंदे त इहा मोतीअ जे करे खूह में रोशनी नज़र अचे थी, पोइ इहा रोशनी गुम थी वेंदी। पोइ मां तोखे छिकींदुमि ऐं बहरहाल तूं इहो मोती इन तरीक़े सां कढी ईंदे। अदा नोर खे पंहिंजे हिसाब सां रसो ॿधी ऐं चईं जमाल जो वञ तूं हिन तरफ़। अदा नोर पंहिंजे हिसाब सां तकिड़ो तकिड़ो हिकु सावड़ी शबर गिंद घणो हुयो, सोने मां वेंदो रहियो। हाणे पंहिंजे हिसाब सां सिधो सो हुन पुतलनि जे आॾो टपियो, पर उहे पुतला सिर्फ़ु माण्हूअ खे रोक न, बाक़ी जानवर त वाक़ाइदे घुमंदा न पिया नोर वग़ैरह हेॾां होॾां। अदा सिधो सो आस्ते आस्ते हुन खूह में पंहिंजे हिसाब सां रंबनि जे ज़रिए हेठि खूह में अंदरि लही वियो। नोर लही जो वियो अंदरि, मतिलबु त महसूसु ईअं जॻह खे थिए पियो ॼाण त कंहिं शइ जा सासट ऐं वग़ैरह करकाट थियनि था। अदा थोरी देरि खां पोइ रोशनी गुम थी वई। हिन जॻह अचे मतिलबु त नोड़ीअ खे छिकणु चालू कयो त मन नोर खे कढां। अदा जॻह खे ईअं महसूसु थिए पियो मन की नोड़ी मुंहिंजी ढरी थींदी थी अचे। मन खे ईअं महसूसु थिए पियो त मन असांजो जेको मुंहिंजो नोर आहे सो उहो नोड़ीअ खां मुंहिंजी छिक खां बि तेज़ थो अचे, मथे चढ़ंदो। अदा आस्ते आस्ते थोरी देरि खां पोइ ॾिठे न भणा मतिलबु त सावड़ी शबर में मतिलबु थोरी घणी चूर पुर बि चालू थिए, ॾिठे न भणा अचे थो पियो साॻो ई, माना नोर मोटियो। अदा नोर सिधो सो अॼु ॾाढो मोटी आयुसि, चवणु लॻो त ॾे हवाल मोती खणी आए। हिन चयो हा। अदा उन महिल मोती कढी वात मां ऐं हिन जी तरीअ ते रखी। जीअं हिन तरीअ ते हिन जी पुॻो जॻुअ जे ते त ऑटोमेटिक धमाको थियो वॾो। धमाको थींदो वियो, सॼो मुल्क धुओं थी वियो। अदा थोरी देरि खां पोइ हिकु आवाज़ु हिन खे सम्झ में आयो त माना मतिलबु त मुंहिंजो मोती चोर आहे ऐं मूंखे क़तलु करण में इन नोर जो हथु आहे। अदा एतिरे में चई उहो आवाज़ बि गुम थी वियो, धुओं बि गुम थी वियो। थोरी देरि खां पोइ ॾिसे त उहे जेका पुतला हवाई जे ज़रिए तलवारूं खणी बीठा उहे बि गुम थी विया, खूह बि गुम थी वियो। हिते उन जॻह ते हिकु पोड़ी जादूगरी मन त बदशिगिल उहा मुई पई हुजे। अदा जॻुआ सोचियो त बहरहाल हीअ जादूगरी हुई जेको मुल्क खे तपाई वेठी हुई, हाणे इहा बि मरी वई। अदा साॻो मोती खणी सिधो सो पंहिंजे हिसाब सां उन नोर खे कुल्हे ते खयूं, मतिलबु जेकी नोड़ी वेड़ी आई मतिलबु त ॿधी आई विया वाट जेकी, सो उहा बि पंहिंजे हिसाब सां वेड़े सिधो सो जॻो वञी पंहिंजे उन मतिलबु त कमरे वटि पुॻो। अदा जॾहिं कमरे ते पुॻो त जानम ॾिठो भणा हिन खे पंहिंजे हिसाब सां नोर खे, चवणु लॻो त भणा नोर अहिड़ो सुहिणो ख़ूबसूरत काॾों आयो आहे। एतिरे में नोर वरी अहिड़ो कमु कयो, टप ॾे वरी जानम जे कुल्हे ते वेठो ऐं जानम खे ईअं महसूसु थियो त माना वॾो सुहिणो ऐं ख़ूबसूरत सम्झ में आयुसि। अदा जानम हिन जी तारीफ़ करणु लॻी ऐं हिन खे पंहिंजे हिसाब सां हथड़ा घुमाइणु लॻी। एतिरे में चवणु लॻुसि जॻो सो बहरहाल ही मूं हिकु दुकान तां ख़रीद कयो आहे ऐं हिन पंहिंजे हिसाब सां वॾो हिकिड़ो कमु कयो आहे, सो हीउ जेको मोती चोराइण में हिन जो सॼो हथु आहे। एतिरे में चवणु लॻो त कीअं माना सॼी ॻाल्हि करे जानम खे ॿुधाई ऐं उहो मोती बि जानम खे कढी ॾिनई। अदा जानम ॾाढी ख़ुशि थी। एतिरे में चवणु लॻी त हूअं हिकिड़ो चोर हुयो, सो हाणे ॿ चोर थी विया। एतिरे में जग्गू ऐं जानम ज़ोर ज़ोर सां खिलणु लॻा। अदा खेर सां थी सुबुह सो सिजो साह जुर मतिलबु त सिधो सो वञी उते पुॻा ऐं कलसूम जे वारनि जे मथां उहो जीअं मोती जो रखियो न, सो उहे कलसूम जा वार सही सलामत थी विया। अदा एतिरे में हुन बादशाह खे ख़बर पई त माना उहा ॾाइण जेकी हुई जादूगरी, सो उहा बि मतिलबु त मरी वई आहे ऐं फलाणी छोकिरी सां जेको हेॾो मसइलो हुयो सो उहो बि हल थी वियो आहे। अदा एतिरे में बादशाह ॾाढो हिन ते राज़ी थियो, सो हिन खे वठी पंहिंजे हिसाब सां ख़िदमत जो मौक़ो ॾिनईसि। चईं त हाणे मुंहिंजी दावत खा 2-3 ॾींहं। अदा उते जेको बादशाह जो शहज़ादो हिकिड़ो ख़ूबसूरत नौजवान छोकिरो हुयो, उहो अची हिन सां मिलियो जग्गूअ सां। जग्गू खे चवणु लॻो त माना कलसूम सां मां शादी करणु थो चाहियां, पर बाबो इन ॻाल्हि ते नथो मञे, तूं इन खे तूं इलाज कर त भला इन ते शादी कराए मुंहिंजी इन सां। अदा जग्गूअ पंहिंजे हिसाब सां बादशाह खे राज़ी कयो ऐं धूमधाम सां कलसूम सां गॾु उन जी शादी थी वई छोकिरे जी, शहज़ादे जी। अदा कुझु ॾींहं जशन जी तयारियूं थियूं ऐं जग्गू ऐं जानम बि उन जशन में शरीक हुया। कुझु ॾींहं गुज़रिया। हाणे जग्गू ऐं जानम पंहिंजे हिसाब सां उन तरफ़ रवाना थी पिया जिथे पंहिंजे हिसाब सां अॼुकल्ह जादूगर जो मतिलबु त राकू जादूगर खे मुक़ाबिलो करे ऐं उन खां जानम जो शहर ऐं ॻोठु ऐं बादशाही आज़ादु करणी हुयनि। सिधो सो हकिलंदा होकारींदा अची उन जे क़रीब थिया, माना कि जंहिं जॻह ते हिननि खे हिकु अजगर खे नांगार खे मतिलबु त अजरक नांगो, उन नांग जे सरदार खे हिननि खे 7 बादशाहनि वारो लाल ॾेई ऐं हिकु गुलाब जो गुलाबी गुल हासिलु करिणो हुयो। अदा जॾहिं उन शहर जे वेझो थिया त उते मतिलबु त माण्हू जेका बि हुया सो परेशान एतिरा हुया जो बेअंत, माना कि निरण मां पघर ई कोन पिया बीहनि ऐं लिंगनि में फरकनि पिया वेठा ऐं हिक ॿिए सां ॻाल्हाए बि सुरियो न पिया सघनि।
अदा जोगो पंहिंजे हिसाब सां कमिरो ख़रीद कयो ऐं हिकु कमिरे जे मालिक खां वरी पुछा कयईं त ॾे हाल अहिवाल ऐं छाजे करे हीउ माण्हू ऐं अवाम परेशान आहे, तूं ख़ुदि पाण छो परेशान आहे। एतिरे में चवणु लॻो यार आधी राति खां पोइ एतिरा त नांग था अचनि, एतिरा नांग था अचनि जो बेअंत। अलाए केतिरनि माण्हुनि खे डंग हयूं था हलिया वञनि, ख़बर ई नथी पवे। सो काई ख़बर नथी पए त कंहिं महिल बि कंहिंजो मौत थी सघे थो ऐं कंहिंखे बि नांग खाई सघे थो। सो इन करे सॼो हीउ अवाम ऐं मुल्क परेशान आहे। एतिरे में जग्गू चवणु लॻो दादा पुछा कयव तव्हांखे पीर फ़क़ीर खां त हीअ नांग अचनि काथों था ऐं हीअ माण्हुनि खे छो था मारनि। चई हा या पुछा कईसीं हिकु असांजे बुज़ुर्ग ॿुधायो त माना इहे जेका आहिनि सो समुंडी मतिलबु त इहे आहिनि नांग, समुंडी नांग न सो इहे जादू जे ज़रिए था अचनि। माना कि हिननि जो सरदार आहे उहो थो मोकिलीनि इन करे माण्हू था मारनि। बहरहाल हिननि खे हिकिड़ो ई फ़ाइदो पवंदो तव्हांखे, अगरि जे तव्हां सतनि बादशाहनि वारो लाल इन साॻे समुंड जे मतिलबु उन मालिक खे ॾींदो नांगनि वारे खे, सो इहे अचणु बंदि करे वेंदा ऐं हू पंहिंजे मुल्क मोटी वेंदा। अदा एतिरे में जेको सतनि बादशाहनि वारो लाल त उहो हुयो ई जानम वटि, छो त उन जे ज़रिए हिन खे पंहिंजे हिसाब सां मुल्क आज़ादु करणो हुजे। अदा एतिरे में हिन जग्गूअ जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी जग्गू जानम ॾे हली आयो। जानम खे चवणु लॻो त बहरहाल हिननि माण्हू सां वॾी हालत आहे। सो हर रोज़ु हले केतिरनि माण्हुनि जूं जानूं क़ुर्बान थी थियूं वञनि ऐं मरी था वञनि। सो हिननि खे बचाइणु असांजो फ़र्ज़ु आहे ऐं मतिलबु सतनि बादशाहनि वारो लाल ॾे सो मां हिननि खे ॾियां। एतिरे में जानम चवणु लॻे त मुंहिंजे शहर जो छा थींदो जे हीउ शहर आज़ादु करण में मां पंहिंजो लाल ॾींदुमि त। एतिरे में चवणु लॻो त कुझु बि न थींदो, तूं अगरि हिननि माण्हुनि जी इंसाननि जी जान बचाए, बहरहाल असांजो बि अलाह मालिक आहे, ज़रूरु असांजो बि का न का मदद थींदी ऐं को न को वसीलो निकिरी ईंदो। अदा पंहिंजे हिसाब सां जग्गू अहिड़ो कमु कयो, उन विच शहर में उहो लाल वञी रखी आयो त माना राति जे टाइम में उहो नांगनि जो सरदार अचे उहो खणी वञे। अदा पंहिंजे हिसाब सां उहो साॻियो नांगनि जो सरदार आया ऐं नांग बि घणा आया, पर कंहिंखे बि डंगियुनि न कुझु बि न। उहो लाल खयूं ऐं उते साॻियो गुलाब जो गुल रखियो आहे जेको हिन खे उन जे ॻोठ में उन शहर में वञिणो, माना कि नांगनि जे सरदार ॾे वञी इहो गुलाब जो गुल हासिलु करिणो। सो उन्हनि खे हिते ई मिली वियो। अदा सुबुह ते पंहिंजे हिसाब सां वियो जग्गू त हीरे वारी जॻह ते उहो गुलाब जो गुल पियो आहे। अदा सॼे अवाम खे ख़बर पई त माना अॼु राति नांग आया पर कंहिंखे इज़ा न ॾिनो अथनि ऐं हिन पंहिंजे हिसाब सां हिकु क़ीमती लाल जेको सतनि बादशाहनि वारो आहे, सो हिन पंहिंजे हिसाब सां ॾेई असांजी जान बचाई आहे। सो सॼे ॻोठ जा माण्हू ऐं जग्गूअ जी वॾी तारीफ़ करणु लॻा ऐं उन जा नारा हणणु लॻा ऐं उनखे खणी वतन पिया घुमाईंदा। अदा जानम पंहिंजे हिसाब सां परेशान हुजे, जग्गू जॾहिं मोटी जानम खे ॻाल्हि कई त बहरहाल जंहिं कम लाइ हू हीरो असांखे ॾियणो हुयो सो उहो गुलाब जो गुल मूंखे मिली वियो आहे। अदा एतिरे में जानम बि ॾाढी ख़ुशि थी ऐं धूमधाम सां जशन जूं तयारी थी वियूं। कुझु ॾींहं गुज़रिया त पंहिंजे हिसाब सां हाणे चवणु लॻो त कारो समुंड किथे आहे, छो त कारे समुंड में वञी इहो गुलाब जो गुल हिकु मछीअ खे ॾियणो, हुन मछीअ जे ज़रिए हुन महल में दाख़िलु थियणु आहे। अदा हिकिड़े अमरा खां पुछा कनि हाणे कारो मतिलबु त समुंड किथे आहे। एतिरे में चवणु लॻो त कारे समुंड जी मूंखे ख़बर न आहे, बाक़ी ॻोठ जे ॿाहिरां हिकिड़ो मतिलबु जबल आहे, उन में हिकु गार आहे, उन गार में हिकु असांजो बुज़ुर्ग मतिलबु त वेठो आहे। उन खां अलावा केर बि कारे समुंड जे बारे में नथो ॼाणे। तव्हां उन ॾे वञो, तव्हांखे वधीक उहो ई ॿुधाईंदो। अदा जग्गू पंहिंजे हिसाब सां वेंदो आहे उन जबलनि में गार में ॻोल्हा कंदो आहे त मन उहो पीरासन मर्द जेको आहे पीर मर्द सो हिन खे मिली वेंदो आहे। एतिरे में हू अलाह जी इबादत पिया कंदो आहे, जग्गू वञी उनखे साइड में वेही रहंदो आहे ऐं जग्गू खे पंहिंजे हिसाब सां जंहिंमहिल हू सलाम वराए इबादत मां फारिग थींदो आहे त एतिरे में चवंदो आहे त चोर बादशाह कहिड़ा हाल आहिनि। एतिरे में जग्गू हैरान थी वेंदो त बहरहाल हीउ मूंखे चङी तरह सां कंदो सुञाणे। एतिरे में जग्गू खे चवंदो तूं हैरान न थी, सो जीअं मक़सद लाइ लिखतो आहे तूं ऐं कीअं मंज़िलूं कयूं आहिनि, किधर किधर तूं सवाब जा कम कया न, सो सॼी मूंखे ख़बर आहे। चवणु लॻो त हाणे मां हिन कम लाइ आयो आहियां, सो कारे समुंड जी मूंखे तलाश आहे ऐं उन जो ॾसु ॾे त मां ओॾे वेंदुमि। एतिरे में चवणु लॻो त जंहिं मछीअ खे तूं इहो गुलाब जो गुल ॾींदे सो उहा मछी मरी वई। एतिरे में जग्गू ॾाढो परेशान थी पियो। एतिरे में चवणु लॻो त तूं परेशान न थी, सो तूं बहरहाल ॿियनि जी मदद कई आहे, तुंहिंजी मदद थी वेंदी। अदा जग्गू पंहिंजे हिसाब सां हुनखे चवणु लॻो त हाणे कीअं मसइलो थींदो। चवणु लॻो त हिन ॻोठ खां परियां हिकिड़े ॿिए मुल्क में वेंदे उते बर बेरान अथई, उते माना कि हिकिड़ो ई हिकिड़ो मतिलबु त भोलो रहे थो। उन भोले जे करे तूं उते राज़ी थी पियो ऐं तूं जीअं उहो मदद कंदो सो बहरहाल तुंहिंजो कमु थी वेंदो। एतिरे में जग्गूअ खे मतिलबु त पार पता ॾेई ऐं जानम ऐं पाण जग्गू ॿई उन तरफ़ निकिरी पिया। हगिलंदा होकारींदा वञनि पिया। मंज़िल सुठी हुई, हिकु गार में वञनि राति पइजी वई हिननि खे। अदा गार में राति पइजी वई, पंहिंजे हिसाब सां उते बिस्तरा खणी ऐं जग्गू ऐं पंहिंजे हिसाब सां सुम्ही पिया ऐं उन गार जे ॿाहिरां हिननि घोड़ा ॿधी छॾिया ऐं जेको पंहिंजे हिसाब सां नोर हुयो न उहो नोर बि पंहिंजे हिसाब सां हिन सां गॾु हुयो।
ऐं नूर खे जो हथ के नूर पंहिंजे हिसाब सां खाइण पीअण हेॾे होॾे मथे हलियो वियो ऐं हे सुता पिया। अधु राति खां पोइ मतिलबु त जॻो खे महसूसु थियो माना की कीअं छेजा ऐं चरड़ाटन ऐं कटका कटका राति माना की ईअं महसूसु थियो त माना की मुंहिंजो नूर जेको आहे सो मूंखे सॾे थो। अधु एतिरे में जॻो जो अखि खोली त पासे में जानम सुतल आहे त उहा हुई कोन। अधु एतिरे में उन गुफ़ा खां ॿाहिरि जो निकितो त उहे ॿई घोड़ा बि नारा कोन हुया ऐं नूर पंहिंजे हिसाब सां हिन ॾे आयो ऐं उन तरफ़ नूर जे पोयां ई लॻी पियो। पर हिन सोचियो त भला अंधेरी राति ऐं झंगल बि घणो आहे, जबल भर बिराइन बि आहिनि ऐं ख़तरो बि वॾो आहे। इन टाइम ते वञणु सही न आहे ऐं मोटी वरी साॻी गार में जे रहणु लॻो। अदा नूर खे ख़बर पई त माना जॻो मोटी आयो त नूर बि पंहिंजे हिसाब सां मोटी उन तरफ़ आयो। अदा राति पंहिंजे हिसाब सां जॻो ॾाढी उहा ॾुखी गुज़ारी उन गार में। सिज उभिरियो जीअं ई पंहिंजे हिसाब सां नई नूर ई पाण निकिरी पिया तलाश में त माना सोच में त जानम खे केरु खणी वियो ऐं घोड़ा मुंहिंजा काॾे विया। अगरि जे टाकू हुजनि हा लुट फार वारा हुजनि हा त माना सामान चोराइनि हा, जानम खे छो खणनि हा ऐं घोड़ा मुंहिंजा छो खाइनि हा। अदा एतिरे में हैरत में हकिला होकारंदा वञनि पिया हिननि खे परे खां हिकु झूपड़ी नज़र आई। अदा सिधो तो हुन झूपड़ीअ ते विया ऐं पंहिंजे हिसाब सां हिननि खे महसूसु थियो त माना हिन अहिड़ी बिरबिरान में रहे केरु थो। अञा हुनजे वेझो ई कोन आया त हिकु पीरा मर्द उतां निकिरी पियो। हिननि ॿिन्हिनि खे ॾिसी हैरान थी वियो। एतिरे में पुछा करणु लॻो त तव्हां केरु आहियो ऐं छा मसइलो आहे, काॾे निकिरी पिया आहियो। एतिरे में चवणु लॻा त असां सां हीउ मसइलो थियो आहे। सॼी जॻो तेर पितर करे ॻाल्हि ॿुधायसि त राति मुंहिंजी घरवारी जानम ऐं मुंहिंजा ॿई घोड़ा बि गाइब थी विया। एतिरे में हमरा हैरत ऐं परेशान में चवणु लॻो इहो तव्हांजो मतिलबु त जेकी तुंहिंजी माई ज़ाल गुम थी वई आहे ऐं तुंहिंजा घोड़ा, इहो माना के कारो देव खणी वियो। कारो देव जेको आहे सो औरतुनि जे खून जो मतिलबु त प्यासो आहे, सो हुन जो खून पीअंदो आहे। ख़ूबसूरत औरत जेकी बि हूंदी आहे सो हुनखे पसंदि ईंदी आहे, बाक़ी मर्द खे हू कुझु न आहे कंदो। ऐं तुंहिंजा घोड़ा जेका काए वियो आहे सो हुनजा 2 शींहं पालियल आहिनि कारा। उन्हनि ॿिन्हिनि शींहनि खे तुंहिंजनि घोड़नि जो गोश्त खाराईंदो, सो इहो कमु करे वियो। एतिरे में जॻो पुछा करणु लॻो त उहो कारो देव किथे आहे, सो मां हुन सां मुक़ाबिलो करे पंहिंजी ज़ाल छॾाईंदुमि जानम। एतिरे में चवणु लॻुसि त बहरहाल इहो जेको आहे कारो देव सो इहो हिकु तरीक़े सां तोसां मिली सघे थो ऐं हिकु तरीक़े सां तूं हिनखे आज़ादु करे सघंदो पंहिंजी ज़ाल खे। अदा जॻो पंहिंजे हिसाब सां हैरान थी हिन खां पुछा करणु लॻो त उहो तरीक़ो कहिड़ो आहे ऐं कहिड़े हिसाब सां। चवणु लॻो त हाणे तुंहिंजी ज़ाल हिकु ॻाल्हि में आहे त जेको कारो देव आहे सो उहो राति जो माण्हू खाईंदो आहे, ॾींहं जो न खाईंदो आहे। अगरि जेकॾहिं तूं सॼे ॾींहं में हुनखे कारो नांग मारे ॾींदे त हुनजे मतिलबु त उहो मतिलबु हुनजो दुश्मन आहे कारो नांग। देव मतिलबु हुनजो दुश्मन मारे ॾींदेसि त पोइ तोखे उन ख़ुशीअ जे करे तोखे पंहिंजे हिसाब सां ज़ाल तुंहिंजी आज़ादु कंदो ऐं तुंहिंजा घोड़ा जेका आहिनि मथां थी सघे मथां शींहं न खाधा वञनि, छो त हू राति जो सभु शइ खाईंदो आहे। ॾींहं जो मतिलबु हींअर ॾींहुं आहे हिनमहिल मथां न खाधो वञे। अदा एतिरे में पुछा की न भला कारो नांग किथे रहंदो आहे, सो मां हुनखे मारे ऐं पंहिंजी ज़ाल जानम कारे देव खां छॾाईंदुमि। एतिरे में चवंदो हो इहो जबल जेको ॾिसींदो न, इन जबल जे चोटीअ जे मथां माना की उन कारे देव जी उन कारे नांग जी मतिलबु त घरु आहे। अदा एतिरे में पंहिंजे हिसाब सां जॻो ओॾे निकिरी पवंदो आहे। सिधो सो वञी मतिलबु त जबल ते हाणे चढ़णु त मसइलो आहे, नूर त तकिड़ो तकिड़ो चढ़ी वेंदो आहे, पर हिन लाइ मसइलो हूंदो आहे। आतारे आतारे करे ही बि जॻो बि पंहिंजे हिसाब सां चढ़ी जबल ते पुॼी वेंदो आहे। जॻो ॾिसंदो त वाक़ई बि यार गुफ़ा लॻी पई आहे। सो थोरी देरि खां पोइ नूर ई पाण परे खां बीठा हूंदा आहिनि, गुफ़ा में नज़र हूंदी अथनि डर में। सो ओचितो उहो नांग निकिरी पवंदो आहे। जीअं नांग निकिरंदो आहे तीअं नूर मतिलबु नांग खे ॾिसंदो आहे, नांग ते मतिलबु आ कंदो आहे। सिधो सो नूर ई पंहिंजे हिसाब सां नांग जो टकोरो थींदो आहे। नांग माना की ताक़तवर ऐं वॾो मतिलबु त दहशतगर हुयो, माना की को बि ॾिसंदो त हैरासिजी वञे, मतिलबु एतिरो बेशिगलियो हुयो। एतिरो त बहरहाल ईअं पुछल ॾिनई नूर खे, नूर वञी परे किरियो। अदा वॾी हुन में ताक़त हुई, वरी जॻो खे पंहिंजे हिसाब सां भालो हुयो। जॻो पंहिंजे हिसाब सां वार कयो हेॾां होॾां, जॻो खे जो पुछड़ी ऐं त जॻो पंहिंजे हिसाब सां जबल तां खणी किरियो। पर जॻो खे पंहिंजे हिसाब सां सामान ॿधलो पोयां उहो कंहिं शइ में फासी पियो, माना की जॻो बची वियो हेठि किरण खां। वरी जॻो पंहिंजे हिसाब सां मथे मतिलबु चढ़ण जी तयारी कई। एतिरे में वरी नूर पंहिंजे हिसाब सां हुन नांग सां टकरो कई वेठो ऐं नूर बि पंहिंजे हिसाब सां होशियारु वॾो हुयो, अची नांग सां मुक़ाबिलो कई पिए। जॻो बि आतारे आतारे चढ़ी पथे पुॻो ऐं पंहिंजे हिसाब सां तयारी करे फुल ऐं हुनजे मतिलबु त नूर ई नांग जो झेड़ो पाणे में हुयो त नूर सोचियो नांग सोचियो त बहरहाल जॻो त वियो हलियो। सो हिन कहिड़ी ख़बर हिनखे, हिन पंहिंजे हिसाब सां ख़्यालु हुन नूर ॾे हुयो त ठका खणी भालो कटरियसि। अदा ओरों पार थी वियो। अदा नूर ऐं नांग ॿिन्हिनि मतिलबु नूर ऐं नांग ऐं बहरहाल नांग ऐं जॻुअ नूर मतिलबु नांग मारे विधो। सो जॻुअ ऐं नूर नांग मारे विधो, सो ईअं बि चवां सॉरी। सो बहरहाल मारे ऐं पंहिंजे हिसाब सां उनखे खयुनि, मतिलबु एॾो वॾो हुयो त जॻो पंहिंजे हिसाब सां खयो, उते बि लड़कंदो अचे पियो, गेलबो अचे पियो। सिधो सो हुन साॻे
कुराड़े वटि पुॻा, जेको पंहिंजे हिसाब सां हुन झूपड़ीअ ते हुयो। हाणे हुन झूपड़ीअ वारे कुराड़े खां पुछा करणु लॻा त पर उते पुॻा ई कोन। त कुराड़े जीअं नांग जॻुअ खे नांग ॾिठो तीअं पर नांग जॻुअ खां तकड़ि में सट ॾेई छिके। मन की नंढड़ो ॿारु कांचे पंहिंजे हिसाब सां पसंदि शइ ॾिसंदो आहे त सट ॾेई छिके वठंदो आहे। सो उन हिसाब सां कसे ऐं उन नांग खे खाइणु चालू कयो उन कुराड़े। अदा जॻू हैरत में हुजे रड़ करे चवणु लॻुसि त हीअ त कारे देव जो खाइण जो मतिलबु त खाजो आहे, सो तूं छो थो खाएं। एतिरे में चवणु लॻो उहो कुराड़ो मुड़ुसु त मां ई उहो कारो देव आहियां। अदा एतिरे में सॼो नांग बराल खाई वियो। थोरी देरि खां पोइ मतिलबु त हू लेटणु चालू कयो। ईअं महसूसु थो पियो थिए त माना की नांग खे हाज़म थो करे, हाज़म थो करे। सो बहरहाल थोरी देरि खां पोइ ईअं महसूसु थिए पियो ॼण लेटंदो जीअं वञे पियो। आहिस्ते आहिस्ते कुराड़े मां नौजवान थींदो वञे पियो। माना की आहिस्ते आहिस्ते सॼो नौजवान ख़ूबसूरत हसीन थी बीह रहियो। एतिरे में चवणु लॻो त बहरहाल इन नांग जी एॾी ख़ूबी आहे, सो इहो नांग मां किन सालनि खां वठी तलाश में हुयुमि, पर मां कॾहिं बि मुक़ाबिलो करे हिनखे न मारे सघियुमि। सो तूं वॾो पहलवान ऐं दलेर आहे, सो बहरहाल मां ई कारो देव आहियां ऐं तुंहिंजी ज़ाल मूं वटि अञा ज़िंदा आहे। बहरहाल जे तूं नांग इहो कारो न खारायां, सो मां राति वाक़ई बि तुंहिंजी ज़ाल ऐं तुंहिंजो मतिलबु त घोड़ा बि मारे छॾियां। अदा एतिरे में ख़ुशि थी उहे पंहिंजे हिसाब सां जानम खे ॿाहिरि कढियईं। हिन चयो त मां भला घोड़ा काहे थो अचां। अदा जॻू वञी जानम सां मिलियो। जानम खे सॼी ॻाल्हि करे ॿुधाईं त तूं कारे देव जे हथ में हुईं, सो तोखे मूं आज़ादु कयो आहे। एतिरे में जानम ॾाढी ख़ुशि थी ऐं डिॼी वई। अदा एतिरे में हुन घोड़ा बि काहे पंहिंजा हिसाब सां ॾिना त हीअ घोड़ा तुंहिंजा बीठा अथई, हाणे तूं पंहिंजे हिसाब सां मंज़िल ते रवानो थी सघे थो। अदा जॻू पंहिंजे हिसाब सां घोड़नि ते चढ़ी ऐं हकले होकारे उन तरफ़ रवानो थी पियो। अदा अॻिते वियो त वरी ॿिए पासे हिसाब सां वरी पंहिंजी झोपड़ी रखियलु हुजे। उते मन उहो वेठो हुजे जेको भोलो। जीअं भोले जो हुनखे ॾसु मिलियो हुजे। सिधो सो भोले वटि जंहिंमहिल पुॻो त भोलो मतिलबु त इंसानी ॿोली ॻाल्हाए पियो ऐं सम्झे पियो। ऐं उते चवणु लॻो त यार तूं पंहिंजे हिसाब सां कारे देव खां कीअं बची आहीं। एतिरे में हिन बि सॼी ॻाल्हि कयसि त माना की असांखे राकू जादूगर जी माना की हिन महल में अंदरि वञिणो आहे। सोने जी मतिलबु त तोते में जान आहे, उहा तोतो मारे ऐं पंहिंजे हिसाब सां हुनखे आज़ादु करिणो आहे मुल्क खे। अदा हिन पंहिंजे हिसाब सां चयुमि त हाणे मां तुंहिंजी मदद कयां थो, तूं भली वञ हिन राकू जादूगर खे भली मारो हिन तोते सां गॾु, पर मुंहिंजी हिकिड़ी ॿी मछी बराल पई अथई, उहा मछी लाज़िमी खईं हुजांइ, मां तुंहिंजी मदद कयां थो। अदा एतिरे में जॻू खे चवणु लॻो तूं जानम में हिते रहंदो नोर, बाक़ी तूं अकेलो वेंदे, छो त हिननि जी वञण जी ज़रूरत न आहे। अदा जॻू खे चवणु लॻो त अखियूं बंदि कर। अदा जॻू अखियूं बंदि कयूं। थोरी देरि खां ईअं महसूसु थियो त माना का शइ में मां हवा में उॾां थो। अदा 2-3 मिंटनि खां पोइ पेरनि हेठां का शइ सम्झ में आया त मां त कंहिं शइ ते मां लथो आहियां। एतिरे में जॻूअ खे चई हाणे अखियूं खोल। अदा जॻू अखियुनि जो खोलियो त माना उन कारे समुंड जे आॾो पाण खे ज़ाहिर कयईं। हिन में सोचियो त माना कारे समुंड वटि पुॻो आहियां अचे। एतिरे में चवणु लॻो त 5-10 मिंटनि खां पोइ हिकु मछी ईंदई। मछी एॾी खोफ़ाई थी अथई माना उहो वात फाड़ींदे वॾो, पर तूं ड्रिज बिज न कजांसि, उन वात में अंदरि पाणे हलियो वञे, वधीक तोखे उहा मछी पाणे महल वटि पुॼाईंदी। अदा हिनखे जीअं चयो उन भोले जो सिर्फ़ु आवाज़ु ॿुधे पियो, माना की उहो जादूगर भोलो हुयो। अदा हीउ सिर्फ़ु आवाज़ु ॿुधे पियो। जीअं ॾिठईं त थोरी देरि खां पोइ वाक़ई बि मछी अचे थी, पर वॾी खोफ़ाई थी आहे, उन जा ॾंद ई अलाए छा आहिनि। अदा हिन ड्रिज बिज करे उन मंदरु किरास करे वात में हलियो वियो। हुन पंहिंजे हिसाब सां वात बंदि जो कयो, अंदरि मन ॼण क़बर में माण्हू हलियो वियो। ईअं महसूसु पियो थिए। थोरी देरि खां पोइ ईअं महसूसु थियो त माना काॾे मछी हले थी पई। अदा थोरी देरि खां पोइ हुन वात खोलियो त उन साॻे महल, ख़ूबसूरत महल एॾो सुहिणो हुजे जो बेअंत। वञी जॻूअ खे उते लाथईं। अदा जॻू पंहिंजे हिसाब सां हाणे चई हाणे महल में त पुॻो आहियां, पर हाणे उन तोते जी तलाश कयां त उहो तोतो किथे आहे। अदा हेॾे होॾे कमरनि में हेॾे होॾे तलाश करणु लॻो। उते कमरा वॾा, महल वॾा, उते ॿियो केरी कोन, सिर्फ़ु महल हो। अदा हेॾे होॾे जाचा जो कीअं माना हिकिड़ो कमरो जो खोले त उते हिकिड़ो ख़ूबसूरत मतिलबु त गिल्म विछियो पियो आहे, मतिलबु पलंग लॻो पियो आहे। उन पलंग ते हिकु ख़ूबसूरत औरत सुती पई आहे। अदा हिन औरत जो ॾिठी त भेण औरत हैरान थी वियो, माना एॾी सुहिणी ख़ूबसूरत हिते माना हेड़े बरबिरान में हेड़े महल में। अदा सिधो सो वञी उन औरत खे जॻाईं। औरत जीअं ॾिठो त माना हैरत में औरत अची वई। ईअं मतिलबु खोफ़ाए थियो अखियूं विझंदई, चवणु लॻो त देव आहे छा आहे, कहिड़ी शइ आहे तूं, इंसानु आहे, केरु आहे। एतिरे में जॻू चवणु लॻो त मां इंसानु आहियां। एतिरे में जॻूअ खां पुछा कईं आख़िर तूं हिते आहीं कीअं, मसइलो छा आहे। एतिरे में जॻूअ पंहिंजी ॻाल्हि करे ॿुधायसि। एतिरे में चवणु लॻसि हा वाक़ई बि इहो जेको मतिलबु राकू जादूगर आहे, सो इन जी मां मतिलबु त हिकु माशूक आहियां, माना की फलाणे बादशाह जी मां धीउ आहियां, सो मूं ते आशिक़ थी पियो हुयो। सो राकू जादूगर ताक़त वारो पंहिंजे जादू जी ज़रूरत अचे मूंखे हिते कमरे में बंदि करे रहियो अथई ऐं मूंखे चवंदो आहे मूंसां शादी कर, ऐं मां इनकार कंदी आहियां त हू पंहिंजे हिसाब सां कोड़ो खणी ईंदो आहे, अचे मूंखे कुटींदो आहे, कुटियूं पंहिंजे हिसाब सां हलियो वेंदो आहे ऐं मां हुन सां शादीअ जी हा न कंदी। सो इहो कंहिं टाइम खां वठी इहो पियो ईंदो आहे, पियो कुटींदो आहे, पर हलियो वेंदो आहे, पर शाम जे टाइम में ईंदो आहे, मूंखे कुटियूं वरी सुबुह जो हलियो वेंदो आहे।
एतिरे में चवणु लॻो त मूंसां हीउ मसइलो आहे राको ई जादूगर जी जान मन हिते कंहिं तोते में बंदि आहे। सो उहो तोतो जे हथ में अची वियो असांजे त इहो राको जादूगर मां आज़ादु तूं बि थी वेंदी ऐं मुल्क बि आज़ादु थी वेंदो, इन ज़ालिम खे कहिड़ी बि हालत में मारणो आहे। एतिरे में चवणु लॻा त अहिड़े की जादूगर मतिलबु अहिड़े की तोते जी मूंखे ख़बर न आहे तोतो किथे आहे। एतिरे में चवणु लॻो तोखे ख़बर न आहे पर राको जादूगर खां तूं अॼु प्यार जे हिसाब सां लेज़ में हिसाब सां माना की उनखां दिलचस्पी हिसाब सां चइजांइ त मां मोहबत ऐं तोसां शादी करण लाइ तयारु आहियां ऐं हेठां ई मथां जूं ॻाल्हियूं करे हुनखां इहो मालूम कजांइ त माना की तोतो किथे अथसि। अदा हिन खे पंहिंजे हिसाब सां जॻो सम्झायो। थोरी देरि खां पोइ महसूसु थियो त माना को अचे थो पियो जादूगर वॾो ददको थियो। हिन चयो त मतिलबु राको जादूगर पुॼी वियो, तूं हाणे किथे न किथे लिख। अदा हू पंहिंजे हिसाब सां उन पलंग हेठां ई लिकी वेही रहियो। राको जादूगर मतिलबु त आयो त सिधो सो पंहिंजे हिसाब सां उहो हिन खे कोड़ो हथ में हुजे। एतिरे में चवणु लॻो हुन शहज़ादीअ खे अगरि जे मूंसां तूं शादीअ जी हा थी करे त छॾींदो मां न त अॼु मां घणो ज़लील थियो आहियां। सो बहरहाल तोखे मारे पोइ वेंदुमि हितां हाणे। सो अॼु मां तोखे न बशकींदुमि। एतिरे में चवणु लॻो त मां यार मतिलबु तोसां मां शादी करण लाइ तयारु आहियां पर मां ड्रिजां थी त मतिलबु त तूं मरी वञे सुभाणे परीहं। सो मां कंहिंजे सहारे मां हिन क़ैद में रही पवंदुमि, केतिरा साल पे जीअंदुमि। एतिरे में राको जादू जॾहिं हिन जी वातों इहा ॻाल्हि ॿुधी ज़ोर ज़ोर मां खिलणु लॻो। सॼो महल मतिलबु हिन जे खिलण में मतिलबु त सॼो मतिलबु त वॾो आवाज़ु वाको थी वियो। एतिरे में चवणु लॻो त मूंखे केरु बि न मारे सघंदो, सो मां मरंदुसि ई न। एतिरे में चवणु छो न, तूं हेॾो ज़ुल्म थो करे, तोखे को न को त मारे सघे थो न। ऐं राको जादूगर चयोसि न, मूंखे को बि नथो मारे सघे। चई आख़िर ॻाल्हि छा आहे ऐं छाजे करे नथो मरी सघे? माना की तूं बि पंहिंजे हिसाब सां जादूगर न हो, तुंहिंजो बि कंहिं शइ में साह हूंदो। मतिलबु ईअं मूंखे यकीन नथो अचे मतिलबु साह बि तुंहिंजो न हुजे। एतिरे में राको जादूगर पंहिंजे मतिलबु त ताक़त ऐं गुरूर ते हुनखे ॻाल्हि कंदो आहे त मुंहिंजी हिकु तोते में मतिलबु त जान आहे ऐं उहो तोतो हिन ई महल में आहे। हिकु सोने मतिलबु त दरवाज़ो आहे कमरे जो, उन सोने कमरे जे दरवाज़े में अंदरि आहे। मतिलबु दरवाज़े जे मतिलबु त सोने कमरे जो ऐं कमरे जो मतिलबु त दर कमरो जो सोनो आहे, बाक़ी कमरो ईअं आहे। सो सॉरी, उन में मतिलबु त मुंहिंजो तोतो आहे, उन तोते में मुंहिंजी साह आहे। एतिरे में ॻाल्हि कयईं पर उन तोते जो जेको कमरो आहे उन सोने जो माना सोनो दरवाज़ो जेको आहे उन में तालो लॻल आहे। उन ताले जी मतिलबु त चाबी अहिड़ी जॻह ते मूं लिकाए रखी आहे सो कंहिंखे बि कोन लभंदी। एतिरे में चवंदो त माना की तूं मतिलबु त शादी करण लाइ राज़ी आहे? एतिरे में चवंदी त हा मां तोसां शादी करण लाइ राज़ी आहे। एतिरे में ख़ुशीअ में चवंदो त महल मां वञा धरतीअ ते मतिलबु त ॿिए मुल्क वञा, उते माना ख़ूबसूरत हिकिड़ो महल तयारु करे ऐं तोसां शादी मां उते कंदुमि। ॾाढो ई ख़ुशीअ में तकड़ि तकड़ि में उतां वरी वापसि वियो हलियो। अदा हीअ पंहिंजे हिसाब सां जॻू पलंग हेठां हुजे सॼी हिन जी ॻाल्हि ॿुधाई ऐं हिन खे चवणु लॻो हल त हलो हाणे उन पंहिंजे हिसाब सां चाबी तलाश कई, उन चाबी रखी ज़रूरु महल में हूंदई। अदा हेॾे होॾे जांचा कयनि हिननि पंहिंजे हिसाब सां पर हिननि थकिजी पिया, हिननि खे चाबी किथां मिलंदी। एतिरे में चवणु लॻो त हाणे चाबी त कोन थी लभे, हाणे छा कयूं? एतिरे में चवणु लॻो त इंसानु हिकिड़ो हुजे हा त माना की मतिलबु उहो कोन ॻोल्हे सघे त पर मां चोर आहियां, मूंखे ज़रूरु मतिलबु त चाबी न वञी सघंदी। हिन खे वेठे वेठे जॻू खे यादि गुरो पइजी वियो। चवणु लॻो चाबी लभी वई। एतिरे में पुछा करणु लॻो शहज़ादी त चाबी भराल तोखे लधी कीअं? चवणु लॻी त इहो जेको तोखे मारींदो आहे न कोड़े सां, इन कोड़े में चाबी आहे। छो त इहो पंहिंजे हिसाब सां हथ में खईंदो हुते ऐं पंहिंजे कमरे में लिकाईंदो वञे ऐं ॿिए पासे करे बि नथो। ऐं एतिरे में राति जो खणी बि सुम्हे तूं ॻाल्हि कई चई हा। अदा सिधो सो उन कोड़े खे जो खोले उन जी ॿांह मतिलबु हथ विझण वारी जॻह जेकी हुई उन में चाबी पई हुजे। अदा उहा चाबी खणी सिधो सो वञी सोने कमरो बि ॻोल्हे लधुनि वञी। अदा सोने कमरे में जेको लॻल हुयो कुल्फ़, उन कुल्फ़ में चाबी अञा देरी न थी, उन महिल कुल्फ़ खुली पियो। अदा अंदरि जो वञंदे ॾिठनि त वाक़ई बि हिकिड़ो ख़ूबसूरत पिंजरो आहे, उन में हिकु साए रंग जो तोतो वेठो आहे। अदा ॿी हिकिड़ी उन साइड में हिकु दखी पई आहे, माना की काए गिलास जी, उन में हिकु मछी बि पई आहे। एतिरे में चवणु लॻो त बहरहाल हाणे हिनखे मतिलबु मछीअ खे तूं शहज़ादीअ खे चई खणो, बाक़ी हिन पिंजरे जी मतिलबु त मां तोते में हथु विझी हिन तोते खे घोटियां थो। अदा एतिरे में हुन तोते में हथु विधा त मतिलबु उहो जादूगर जेको हुयो उहो बि अची पुॻो। हिन खे ख़बर पई त माना जादूगर अचे थो। एतिरे में देरी न कई, उन महिल मुंडे खे हथु विझी रड़ ॾिनईसि। अदा उन महिल दधका थी विया, धमाका थी विया वॾा, सो ख़बर ई न पई सॼो मुल्क दूंहां थी वियो। अदा थोरी देरि खां पोइ दूंहों गुम थियो, ॾिठो त बणा साॻे समुंड जे मतिलबु कपर ते बीठा आहियूं ऐं उहो जेको समुंड कारो हुयो सो उहो जादू जे करे मतिलबु त जादूगर कयो। उहो जीअं पाणी हुयो तीअं ई वहे पियो वेठो। अदा एतिरे में हिन खे सम्झ में ॻाल्हि आई। एतिरे में हुन जेको भोलो हुयो उहो बि अची ज़ाहिर थियो उते मतिलबु कपर ते। एतिरे में भोले वरी अहिड़ो कमु कयो, उहा मछी जेकी हुई उहा मछी यकदमि शहज़ादीअ खां वठी उन में मछी जेके अंदरि बंदि हुई उहा मछी कढी उन पाणीअ में छॾियईं। जीअं पाणीअ में छॾींदो वियो उहो जेको भोलो हुओ उहो इंसान जी सूरत में थी वियो।
माना ख़ूबसूरत शहज़ादो थी वियो। एतिरे में जेकी उहा छोकिरी जेकी महल मां कढी आयो सो उहा पंहिंजो भाउ करे उनखे चिंबड़ी वई। एतिरे में उन्हनि खां पुछा की न बहरहाल हीअ छा मंज़र आहे, छा ॻाल्हि हुई। एतिरे में चवणु लॻी त हीअ मुंहिंजी भेण मतिलबु त राकू जादूगर मतिलबु त क़ैद में कई हुई। सो मूं पंहिंजे हिसाब सां जादू सिखी ऐं इन सां मुक़ाबिलो करणु आयुमि, इन खे आज़ादु करणु आयुमि। एतिरे में राकू जादूगर मूंसां टकरो कयो पर मां हारजी पियुमि। एतिरे में मूंखे मारे न सघियो। बाक़ी मुंहिंजो जेको जिस्म आहे ऐं साह इन मशीअ में क़ैद कयूं ऐं पंहिंजे महल में रखियईं। मुंहिंजी शिकिल तब्दील थी वई। माना जेसि ताणी इहा मशी हिन समुंड साॻे दरिया में नथी अचे ओसि ताणी मां पंहिंजी असुलु सूरत में न अचां। सो तुंहिंजी वॾी महिरबानी, सो तूं मुंहिंजी भेण खे बि आज़ादु कयो ऐं मूंखे पंहिंजी असुलु सूरत में आंदो। सो मां फलाणे बादशाह जो बादशाहज़ादो आहियां। सो असांजी बादशाही पंहिंजे हिसाब सां ॾाढी ख़ुशहाल आहे। अदा धूमधाम सां जगू जो थोरो मञे ऐं पंहिंजे हिसाब सां जानम खे चवणु लॻो जगू त तुंहिंजी बादशाही बि हाणे आज़ादु थी वई। सो राकू जादूगर खे मां पूरो करे छॾियो। अदा पंहिंजे हिसाब सां जानम पंहिंजे मुल्क ते मोटी वई ऐं उन मुल्क जे माण्हुनि खे ख़बर पई त जॾहिं राकू जादूगर हिन शहज़ादे मारियो आहे सो उन करे हिसाब सां उहा बादशाही बि जगूअ खे मिली वई। अॻे जगूअ खे हिकिड़ी बादशाही हुई, सो वरी इहा ॿी बि बादशाही मिली वई ऐं जंहिंखे आज़ादु कयईं उहे ॿई हिन खे भेण भाउ थी विया। माना कि उहा शहज़ादी ऐं उहो पंहिंजे हिसाब सां शहज़ादो जेको भोले वारे नमूने हुयो उन्हनि खे आज़ादु जो कयईं उहे ॿई हिन खे भाउ ऐं भेण थी विया। अदा उन्हनि वारी बादशाही बि हिन खे कोंटलम थी वई ऐं ॿ ॿियनि खे बादशाहनि खे ख़बर पई त माना फलाणो पहलवान जवान आहे सो हेतिरनि जादूगरनि खे मारे ऐं मुल्क आज़ादु कयो अथई। उन्हनि बि पंहिंजे हिसाब सां हिननि जे अॻियां हथ मथे ऐं ॿधी ऐं पंहिंजे हिसाब चवणु लॻो असांजी बादशाही बि तुंहिंजे हवाले अथई। सो पंहिंजे हिसाब सां सभई बादशाहियूं हिन जे कोंट्रोल में थी वयूं। पोइ जगू पंहिंजे हिसाब सां होॾे बि वेंदो हुयो कॾहिं कॾहिं सैर सफ़र ते ऐं चंद ॾींहं वरी पंहिंजे भाइरनि ॾे हेॾे होॾे वतंदो इंशा बाबा कंदो। सो हीअ कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुगी। उमेदु कंदो दोस्तो हीअ कहाणी तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदी। जे पसंदि अचे त असांजे सिंध सलाम चैनल खे लाज़मी सब्सक्राइब कजो ऐं बेल आइकन घंटीअ खे लाज़मी हणिजो जीअं त असां का बि कहाणी अपलोड कयूं त पहिरियों नोटिफिकेशन तव्हां दोस्तनि वटि लाज़मी पुॼे। जीअं त असांजो पहिरीं प्यारो दोस्त वाजिद अली सो हुन पंहिंजे हिसाब सां वॾो बहितरीनु दोस्त आहे साईं। अलाह ख़ुशी आबाद रखंदुसि। छो मूं हिन जी तस्वीर बि ॾिनी आहे। सो हीउ मुंहिंजो ख़ूबसूरत नौजवान शहज़ादो मतिलबु मुंहिंजो दोस्त आहे वाजिद अली। सो वॾी भाउ जी महिरबानी। सो अलाह ख़ुशी आबाद रखंदुसि हमेशह ऐं दुआनि में यादि रखिजो क़ुर्बान अली कलोड़ खे। अलाह निगहबान।